मामा तव्हां छा था सम्झो मां पंहिंजे वसां घटायो हूंदो? मां त ॿाहिरि मुल्क खां वठी पंहिंजे मुल्क ताईं हर डॉक्टर खां इलाज करायो आहे पर मुंहिंजो औलाद नसीब में न आहे त मां छा कयां? त पोइ यकीनन तुंहिंजे मुड़ुस में को मसलो हूंदो पुट। उनखे चओ त पंहिंजो चेकअप कराए डॉक्टर खां। नो मामा ही इज़ ऑल राइट। अता में को प्रॉब्लम कोन्हे। उनखे पहिरियां जो ॿ ॿार आहिनि पहिरीं साल मां। बस पोइ पंहिंजे नसीबनि खे चओ हेॾी मिल्कियत जो वारिस पैदा ई न कई। अता खां पोइ सॼी मिल्कियत शिराज़ खे मिलंदे ऐं तूं मरंदे घड़े ताईं तूं हुनजी मोहताज रहंदीअ। मामा ईअं कोन थींदो। अता जी नज़र में शिराज़ हिकु कमो ऐं बेकार इंसान आहे ऐं नई वरी शिराज़ खे पंहिंजे पीउ जी मिल्कियत सां को गर्ज़ आहे। इहो सभु ॾेखाव आहे। मर्दनि जी चालाकीअ खे तूं अञा ताईं सम्झो ई न आहे। पीउ पुट में पाण में केतिरा बि इख़्तिलाफ़ात हुजनि रत दांगीअ ते बि वरंदो आहे। मम्मा मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आहे छो न मोना जी शादी शिराज़ सां कराइजे। चरी त नथी आहे। मूंखे त इहो दुनिया जहान खां बेज़ार इंसान लॻंदो आहे पुट। पर मम्मा ईंदड़ वक़्त में हिन पूरी मिल्कियत जो हिसेवार त उहो ई आहे न। ऐं मोना सां शादी खां पोइ ये पूरी मिल्कियत विरागी खां बची पवंदी ऐं असां ॿई भेनरूं ऐश कंदासीं। छा अता इन शादीअ जे लाइ राज़ी थींदो? उहो तव्हां मूं ते छॾे ॾियो। अता खे मां पाणे राज़ी कंदसि पर पहिरियां इन पूरे मामले जो मूंखे ग्राउंड ठाहिण ॾियो। मामा तव्हां फौरन मोना खे कराची मोकिलियो। कराची? पर छो? मम्मा ॾिसो न हाणे त मोना जा एग्ज़ाम बि थी विया आहिनि ऐं हितां जो मौसम बि इलाही बहितरीनु आहे। कराची ईंदी त शिराज़ सां कंपनी कंदी त आहिस्ता आहिस्ता ॿिन्हिनि में अंडरस्टैंडिंग थी वेंदी। ओके मां सना खे चई थी ॾिसां। ओके मम्मा थैंक यू। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।